अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं रोशन अली लाशारी। दोस्तों असां हींअर मौजूद आहियूं फिल्म जी रिकॉर्डिंग ते, फिल्म जे सेट ते। फिल्म जो नालो आहे ज़ुल्म जी इंतहा। जीअं त असां वटि सभु टोटल टीम जेका बीठी आहे, असांजो कैमरामैन आहे ऐं हे असांजो बि अदाकार आहे ऐं हे असांजो डायरेक्टर ऐं हे सभु दोस्त जेके फिल्म में कमु करण वारा वेठा आहिनि। हीअ असांजो डायरेक्टर आहे ऐं हीअ असांजो कैमरामैन, हीअ असांजो डायरेक्टर आहे फिल्म जो। ऐं रिकॉर्डिंग ते बीठा आहियूं, फिल्म जी रिकॉर्डिंग हले थी ऐं हे ॿिया बि दोस्त आहिनि कुझु जेके हेॾां सेट ते बीठा आहिनि, जो हींअर शार्ट थियण वारो आहे। जीअं त असांजो ख़ासि जेको अदाकार आहे बशीर भट्टी, इहो बि असां वटि मौजूदु आहे। ऐं हे ॿिया बि दोस्त आहिनि जेके पंहिंजो हिन फिल्म में कमु कंदा। हींअर हिननि जो सीन आहे, डंडा वंडा खयों बीठा आहिनि, ॾिसो। ऐं हे बि दोस्त आहे असांजो। त दोस्तो इन फिल्म खे ज़रूरु ॾिसिजो, तमामु जल्दी इहा फिल्म अचण वारी आहे। हे फिल्म जी रिकॉर्डिंग हले पई, इंशाल्लाह सुभाणे परीं हिन फिल्म जो जेको आहे टीज़र रिलीज़ थींदो ऐं हिन जो पोस्टर बि अची वेंदो इंशाल्लाह। ऐं तमामु बहितर फिल्म आहे ऐं तमामु महिनत कई आहे हिन फिल्म ते ऐं हिन फिल्म खे ॾिसणु न विसारींदा। तव्हां दोस्तनि जी वॾी वॾी महिरबानी ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं लाइक कयो, छो जो हीअ फिल्म जेका अचण वारी आहे इहा असांजे चैनल ते अचण वारी आहे। महिरबानी दोस्तो।